बाबा माण्हू वठी कंहिं बि वक़्त ते पहुचण वारो हूंदो। हाणे तोखे हितां निकिरणु घुरिजे। न कोमल, मां तोखे हिते छॾे न वेंदुसि। तूं मुंहिंजो न सोच, मूंखे कुझु बि कोन थींदो। तोखे मारियो वेंदो। तूं पंहिंजे पीउ जे सभ खां वॾे दुश्मन खे आज़ादु कंदी, तोखे कोन छॾींदा। जेकॾहिं मौत लिखियलु आहे त मौत ई सही। तूं हितां निकर, जेको मुंहिंजो नसीब। तोखां सिवा मां हितां करे बि कोन वेंदुसि। कोई मारियो वञा त भले मारियो वञा। जीअंदासीं बि गॾु त मरंदासीं बि गॾु। चाकर खान घरां निकिरी चुको आहे। उन तरफ़ वञ। असां चाकर खे ॻोठ मां तड़े तड़े उन तरफ़ धिकियूं था, पर जेकॾहिं उतां बि तव्हां खां चाकर खान निकिरी वियो न त पोइ तोसां घटि कोन थींदी कमदार। ठीक है बाबर सही, वञी उताक मां हमरा उथारे थो अचां, उतारनि सुधो। मजीद तूं हीअं कर, बत्ती घिटी कच, मां एॾां अचां थो। चाकर जिते बि नज़र अचेव न, पहिरीं गोली सिधी सिरे में ठोकजोसि। कंहिं बि क़िस्म जे रहम जी गुंजाइश कान्हे का। वञो। बाबा सही राम न थींदुसि। अच। बाबा वारा असांजे पोयां आहिनि, असां हितां कॾहिं बि न निकिरी सघंदासीं। कोमल, असांखे रुगो मुंहिंजे ॻोठ जी हदनि ताईं पहुचणो आहे। उन खां पोइ असांजो कुझु बि बिगाड़े न सघंदा। तूं बसि थोरी हिमत कर। हलो। हाणे छा सोचियो अथई चाकर खान? कोमल, ॻोठ वारो पासो हुननि मुकमल बंदि करे छॾियो आहे। हाणे असांखे कच में लहणो पवंदो। जेकॾहिं पके ते हूंदासीं त पकड़जी पवंदासीं। इन्ही करे असांखे सिज उभरण खां पहिरियां कच में लहणो ई पवंदो। पोइ बंदि वारे किनारे खां असांखे झंग में पंहिंजे पाण खे लिकाए रखणो पवंदो। जेसीं ताईं का मदद नथी पहुचे न, तेसीं ताईं असांखे उते लिकी वेहणो ई पवंदो। असां ॿई मारिया वेंदासीं चाकर। कमल, जेसीं ताईं मां तोसां गॾु आहियां तोखे कुझु बि थियणु कोन ॾींदुसि। तूं परेशान न थी, अच मूंसां। कमदार, इन रस्ते तां त कोन गुज़रिया न? न बाबर सही, ही रस्तो मूं ब्लॉक कराए छॾियो आहे। होॾां सोरा बारा बीठा आहिनि, होॾां मेरा बारा बीठा आहिनि, किथां बि कोन निकिरी सघंदो। या त काॾे गुम थी विया? बाबर सही, मुंहिंजी सलाह मञो न, जल्दी कुता घुरायो, पोइ उन खां पेरा खणायो, पोइ चाकर खान खे पकड़ण में कामयाब थी वेंदासीं। सलाह सुठी आहे कमदार। मां इन कमीने खे ज़िंदा ॻोठ ताईं पहुचाइण कोन ॾींदुसि। हलो, जल्दी कुता काए मुंहिंजे ॻोठ पहुचो। जल्दी जल्दी।